हाणे धनाश्री में हिकिड़ो भॼन आयो आहे। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार। फ़क़ीर पंजाबी फ़क़ीर जो कलाम आहे। बालमा पंजाब में बालम ॾाढे प्यारे खे चवंदा आहिनि। जीअं वृंदावन में वल्लभ माना प्यारो, राधा वल्लभ, जानकी वल्लभ, वल्लभ मीन्स प्यारा। जीअं पंजाब में बालम माना प्यारो, त परमात्मा खे बालम जो तख़लस ॾियनि था। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बालमा। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बालमा। ओ जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बालमा। अच्छा यार बालमा, भला यार बालमा। तुंहिंजी आहियां मार न मयूं, तुंहिंजी आहियां भला यार बालमा। भला यार बालमा। अच्छा यार बालमा। भला यार बालमा। भला यार बालमा। भला यार बालमा। अच्छा यार बालमा। अच्छा यार बालमा। तुझी आया मार न मयूं, तुझी आया तुझी आया तू न छड़ींदे। तुझी आया तू न छड़ींदे। हो तुझी आया तू न छड़ींदे। तुझी आया तू न छड़ींदे। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आया बार बार। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बालमा। जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बालमा। भला यार बालमा। तुंहिंजी आहियां मार न मयूं, तुंहिंजी आहियां मार न मयूं, तुंहिंजी आहियां न मारींदो। तूं हेॾे चेरे या त हेॾे मरजे न त मिलंदी कीअं? हाणे मरदो त मिलंदो न, हाणे मुर्दो तरंदो आहे न। मुर्दो तरंदो आहे न पाणी में, हल्का ई नथा थियनि। मार न महीनो त वठी यार मन मरंदो तॾहिं त आत्मा ॾे वेंदो न। मन हेॾे ॿाहिरि बीठो आहे, कामना वासना हिननि ॾे संत त मारींदा न बाबा, उनजे मार में प्यार आहे न। छो तुंहिंजे कावड़ में एॾो प्यार आहे त तुंहिंजो प्यार ॾींदो त उन में छा थींदो? छा लिखियो आहे? छा गानो चवंदा लासारी ॿुधोसीं? तुंहिंजे कावड़ में आहे प्यार घणो, तुंहिंजी मार में अलाए छा मिलंदो। तुंहिंजे प्यार में अलाए छा मिलंदो। तुंहिंजे कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजे कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजे प्यार में अलाए छा मिलंदो। अरे वाह। गुड़ झिणके बाणी त मीठा लागे, जे बख़्शे त गुड़ वॾी आई, या हुनजी बख़्शिश आहे। जेकॾहिं हुनजी वॾाई आहे बख़्शिश कनि था। जे पास बहाले तां तेरी उपमा, जॻहियूं विया आहिनि तुंहिंजा हुनजी महिमा आहे। जे निंदे हल भेणा अहिड़ा तेड़ा त छोड़ न जाए, दर छॾे न वञा। वरी अचां संतनि जी कावड़ पाणी जो लीको थींदी आहे। पहिरियों कावड़ स्वार्थ लाइ थींदी आहे, संत झिणक ॾींदा आहिनि। संतनि कावड़ जो कहिड़ो मतिलबु आहे भई? स्वार्थी कावड़ कंदो न, संतनि स्वार्थ कहिड़ो आहे? ॿुधायो न कावड़ जा नमूना।
टे नमूना पाणी ते लीको हाणे पाणी हीअं आङुर वेहंदो उन महिल तव्हांखे ॾिसणु वेंदो मां लीको पायां थो पोयों ख़तमु थींदो वेंदो न हीअं कढंदा वेंदो तव्हांखे ॾिसणु वेंदो मां कढां थो पोयों ख़तमु संत वातो निकितो ऐं तूं हुन ॻाल्हि गॾु ॿधी बीह रहे संत कावड़िया ठहनि बूढ़ तूं पोइ वञी पेरनि में हले त अॻ में बख़्शो वेठां तुंहिंजी बख़्शण जी ज़रूरत न पवंदी तोखे माफ़ी चवण जी ज़रूरत ई कान्हे झनक थी वई तुंहिंजे शब्द जो सुधार थी वियो बसि तूं लेवल वठी छॾ बसि ॿियो छा करिणो ॿियो थींदो आहे वारी ते लीको वारी ते लीको पायो वेहंदो आहे थोरी हवा ईंदी बसि वाटी ईंदी त साईं माफ़ी साईं भुल थी वई बसि ख़तमु तूं हथ सां चओ माना इहो वारी ते लीको सम्झो न कोई तरक़ आहे हिन मथां मूंखे पोइ ज़ैफ़न वांगुरु मां मरी वञा तोखे मां अरे छॾ बाबा अहिड़ी ॻाल्हि न कर न जो मरदे तोखे यादि हुजे न बाबा रोस न काहू संग करो कंहिंसां रुसामो न कयो रुस न आप न आप वीचार होए निमाणा जग रहो नानक नदरी पार गोदड़ीअ लाइ धाम ठहियो अॻ में सेठ सुगणी चंद धर्मशाला हुई हरिद्वार में पर उहा पंहिंजी प्राइवेट हुई चंदीराम धर्मशाला ई हलंदी हुई जेके पुराणा माण्हू ॿुधाए सघंदा हरिद्वार में सिंधी धर्मशाला ई कान्हे हिननि यश खटियो गोदड़ी लाइ धाम सचे 86 में उद्घाटन थियो पोइ पॉइंट लिखाए छॾियऊं पाण जा कमरा हुया त जीअं गेट पोइ ते साम्हूं पॉइंट लॻंदो उतां बसण धोपदा हेठों मथां मां पॉइंट यादि कयो रजब साजवाणी हिते हिकिड़ो लखनऊ महोत्सव लॻो चऊं किताबी मॉल चयो लखनऊ में पहिरियों भेरो लॻो आहे चङा साल थिया 11 बजे सियारो डिसंबर मां 2 किताब वठी आयुमि रजब साहिब जो हिकु ॿियो त पर उते सलोक लिखियलु रजब रोश न कीजिए संतनि जी वाणी सभु असांजे लाइ आहे न पहिरियों त इहो मन में पक कयो संत असांजे लाइ संसार में आया आहिनि पोइ ॿियो नंबर इहो जेके संत चई रहिया आहिनि उहे असांजे भले लाइ चई रहिया आहिनि रजब रोश न कीजिए होई कहे क्यों ही होई चए कीअं ई सिंधी में होई चए कीअं ई असां रोश न कयो हंस के उतर दीजिए हथ मोट में तव्हां त खिली उतरजो यूं ई भाई यूं ई ईअं ई जीअं तूं चएं थो ईअं ई मूंखे प्यारो शाम जो यादि अची वियो सुदामे जो बि सुबुह जो घुमणु वेंदा हुआसीं हेॾे तोलाणा खोड़े पार्क हूंदो छवर हूंदी हिकिड़ो सलोक ॿुधायां चई भाई बेलाराम हूंदो गढ़ी जो थोरो शादी कयईं पोइ संतनि में रहियो पर 6 महीना मां रहियोमांसि सभु चर्चनि जूं ॻाल्हियूं करे वेंदा खिले ई न अचेसि हिकु ई भेरो आयो बसि उहे मोकिलायो रहे 6 महीना पोइ चई बाबा हे ॾिसो मां मोकिलियां थो संत चवंदा असां कुझु परसनि कोन्हे कई साईं अॻ में तुंहिंजी मोकिलाणी ख़बरदार त मथां रही 6 महीना गुज़री विया अप्रैल वठी आया माना वैसाखी खां हुया डिसंबर ताईं अक्टूबर ताईं ॻाल्हि कयां उन्हनि जो सलोक उहो प्यारो ॿुधाए पियो जो जिसकी बुद्धि देवे वो सुनाए जो जिसकी बुद्धि देवे वो सुनाए छो जो जीवात्मा ऐं श्वास 84 लख जूणनि में आहिनि सिर्फ़ु परमात्मा ॿुधी जी विशेषता न बख़्शिया त विवेक उन में सत्संग उन में स्मृति में अचे मूंखे छा खणणो आहे छा न खणणो आहे सदबुद्धि मिले प्रभु जी सदबुद्धि मिले सुमत मिले देवे वो सुनाए बुरा न उनका मानिए वो लेवण कहाँ से जाए हाणे ॿुधी का ख़रीद कई त वेंदी कान्हे श्री राम मां वटि हिते वेंदा हुआसीं विवेकानंद जो हिकिड़ो कोई कैलेंडर खणी आयो लॻाए छॾियोसीं हुन छा लिखियलु हो भाई ॿुधी मास्टर न ॾींदो आहे ॿार पढ़ंदे 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 अलाए किथे पहुची वियो मास्टर उते ई बीठो आहे उते ई पढ़ाई करे थो त पंहिंजी हुनखे ॿुधी खणी वई या मास्टर ॾिनी उहो मास्टर भुल करे वेंदा आहिनि हे छा कर मां वटि पढ़ियो अरे किथे पढ़ियो अॼु किथे आहे तूं ओॾे ॾिस न मां तुंहिंजे लाइ चवां हे मुंहिंजो उस्तादु आहे इहा मुंहिंजी बड़पन आहे हिन में तुंहिंजी बड़पन आहे जो चवंदे मुंहिंजो शागिर्दु थी रहियो आहे तूं मुंहिंजे असांखे मिलियो आहे सम्झो था न तोखे ईअं न चवणो आहे न
श्री राम श्री राम श्री राम श्री राम। वाह। आप अपनी गुरु गोविंद सिंह महाराज रास में आप अपनी बुद्धे जेती वर्णत भिन्न भिन्न तो हिते थी। वर्णत माना वर्णन करणु। परमात्मा जी सिफ़त ओतिरी वर्णन करे थो जेतिरी जंहिंखे परमात्मा ॿुधी बख़्शी आहे। श्री राम श्री राम। हलो बाबा सत्संग में मज़ो नथो अचे छो गारियूं ॾींदा आहियो। हाणे भॻत ॻाइनि था जेके ॻाईंदा या प्रभु जी सिफ़त हूंदी या संतनि जी सिफ़त हूंदी ॿियो छा ॻाईंदा। कोई बि भॻत ईंदो तोखे मज़ो नथो अचे तूं पंहिंजी ॿुधी सां तोरे थो न। ओड़ी ॿुधी जेका तूं रखे थो ओड़ा भॻत अचनि घणो त वेही सघंदी माण्हू। तूं ख़लक़ जमा करणु ॼाणे थो अड़े सहज सहज हले थो तूं आनंद वठ न। तूं मतो नथो संत अचनि पोइ असां वेंदासीं त बाक़ी हिन महिल ताईं वीचारा निशुल्क हिकु हिकु शब्द चई रहिया आहिनि तूं वेह ॿुधे नथो। तूं ॿुध त सही न भाई। थो टेकियो अथई 5 मिंट 10 मिंट वेह त सही न। न सम्झियो वेंदे तुंहिंजे कन पवंदो त कहिड़ा कहिड़ा वचन हलनि था कहिड़ी कहिड़ी संत जी सिफ़त हले थी। हर हिकु हिक ॿिए खां मथे शब्द हलंदा मायुनि जा जंहिंमहिल अचनि थियूं अलाए छा छा ॿोलियुनि थियूं नवां नवां शब्द मिलनि था। श्री राम सावन जब में 4 पौड़ियूं ॿुधण वारनि लाइ चयूं 4 पौड़ियूं मुनण वारनि लाइ चयूं। सुनिए सिद्ध पीर सुरनाथ चङो चो संत यादि अचनि। बलराम साहिबु सियारे जे मौसम मां मंझंदि जी रोटी खाए हलिया आहिनि। सोड़ मुंहं ते पाती थो मां प्रशन थो कयां। मां चयो साईं भाई टेऊंराम पढ़ियो कोन हो हेॾो ग्रंथ ॾेई वियो आहे। भेटाई साहिबु पढ़ियो कोन हो ऐं हेॾो भेटाई पंहिंजो पुटु ॾेई वियो त मां था चवनि इहो थी सघंदो आहे। मां बि कंहिं महिल बि प्रशन थो कयां सुम्हियासीं मां पाता मथां वटि घोटकी सां इहो थी सघंदो आहे। चुप थी हाणे थी न थी सघंदो आहे त मां प्रशन ई छो कयां। ईअं थी सघंदो आहे पुटु पढ़िया न हुया ॿुधो त हुयो न। छा मथो चयो फ़ैसिलो थियो न जेको मां चई रहियो आहियां। पुटु पढ़िया न हा त ॿुधो त हुयो न। ॿुधण सां सिद्ध पीर थी विया न। कोई चए भाई ॿुधण सां सिद्ध पीर कीअं थींदो सिद्ध पीर थी विया न भाई ॿुधण सां। भाई पढ़िया ई न हा त पोइ ग्रंथ कान निकितो एतिरो अंदरो खुली पियो न। शायदि थी वई न भाई। चए अलफ़ चए ॿियो चए ॿिए खे ॾे बसि मां अलफ़ ई खोड़म। हाणे भाई चांदूराम साहिबु अलफ़ सिंधी ओर हारे विधी से हीअं त सॼो विशस लिखी आया आहिनि। किताब लख करोड़ मुंहिंजे ई मालूम थिया। हा बसि विषय बदल बि श्री राम जहिड़ी मां तहिड़ी तुंहिंजी आहियां यार बाल मां। हा 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 आप मरेंदा आप जीवेंदा आप मरेंदा आप जीवेंदा आप मरेंदा आप जीवेंदा आप मरेंदा आप जीवेंदा आप बदंदा है पट्टी यार बाल मां। जेके प्रभु जे हवाले थियनि था शरणागत थियनि था उन पुरुषनि जी वृत्ति कहिड़ी हुजणु घुरिजे। पोइ साईं बलराम साहिब इन शब्द जा अर्थ पिया कनि। शब्द उन खां ॿुधमि जंहिं राग में चवंदा उहो ई नमूनो उन जो ई भाई बलराम जो ॻाए थो अर्थ कयूं। हिकु फ़क़ीर वारो नगर जे वेठो हूंदो राजा ईंदो हो दर्शन कंदो बसि घोड़े ते नमस्कार कंदो वरी मोड़दे बि ईंदो त नमस्कार कंदो। जीअं जेको दर्शन कयूं इहो मोटियो हुजे त फ़क़ीर जी जंघ मां रत पई वहे। अड़े जल्दी टप ॾेई करे घोड़े तां लही पंहिंजो दुशालो हीअं पटे करे उनखे ॿुधणु लॻो। हाणे ॿधे पियो थो ऐं पुछे पियो थो फ़क़ीर खां साईं साईं को न को छूंडो न ॻाल्हि हीअ कंहिं मारियो अथव जवाबु नथा ॾियनि। ॿुधे वञे थो जेसिताईं जवाबु न अचे तेसिताईं अंदाज़ पियो करे छो हे त फ़क़ीर खे तकलीफ़ थियो आहे। ॿधो श्री राम वरी वराए वरी ॾिठो आतरो थियो आहे ॿुधण जो त चवंदा कंहिं मारियो अथव चए जेको पटी थो ॿुधे।
छा चयो वरी चुप थी वियो आख़िर राजा हो सियाणो हो पासो बराइणो पियो पटी थो ॿुधे चई पटी केरु थो ॿुधेव चई जंहिं मारियो त फ़क़ीर लिखे थो आप मर मरंदा आपे बदंदा है पटियार बालमा तुंहिंजी आया भला यार बालमा भला यार बालमा हुसैन फकीर नमाना हुसैन फकीर नमाना हुसैन फकीर नमाना हुसैन फकीर नमाना ॿुधायो न ॻाल्हि खे फ़क़ीर छामो छामो ख़ुदा राज़ी थो थिए कॾहिं राज़ी थो थिए कीअं राज़ी थो थिए शाह हुसैन डड्डा जिन हंग ते साहिब लधा अरे हे शहर खां ॿाहिरि वञी करे हिकिड़ो खॾो हुयो वॾो उते माण्हू मायूं बि उते वेह कंदियूं हुयूं पर हे खॾे में वेठो वञी पंहिंजो लाजी बंदगी में मथां काई माई वेठी उहा विष्टा आई मथे ते थोरी नज़र मथे करणु लॻो महसूसु काई माई आहे मुंहुं हेठि कयईं दीदार थियो ख़ुदा जो जे हंग ते साह मिलंदा शाह हुसैन फ़क़ीर नमाना ॿिए खे संकोच में विझण जहिड़ो कोई दोष कोन्हे ॿिए खे निसंकोच करण जहिड़ो कोई पुञ कोन्हे बिना कंहिं ख़र्च कए ॿिए खे संकोच में न विझो कोई सुम्हियो बि पियो आहे न मां वेनती रखां तव्हां निंड खे बुराई न सम्झो निंड जे कमी जे करे केतिरी बीमारी पैदा थियल आहिनि ईअं पुराणा असूल में छॾियो त ॿार खे खावां निंड अचेसि या साईं थोरो खाई थो सुम्हूं हुनखे निंड जी अचे चई खाई थो सुम्हूं अड़े खाइबो निंड जे लाइ निंड अचे थी उदो त खाईंदो ई खाईंदो न त उन चकर में छो थी अचे न सम्झियो इन पुराणी ॻाल्हियुनि खे मटियो ॿार खे खाराइणु हुनखे सुम्हे पियो आहे त छॾे ॾियोसि खीरु पीआं त पोइ सुम्हे पियो जो उथो त पींदो खीरु न ठीकु लॻे थो उहो लॻे थो चाहे मर्द खे चाहे हिननि खे न तव्हां आरामु वठो बसि उथे खां पोइ ॻाल्हाईंदो पियो खाईंदो पियो थकंदो पियो ॻाल्हाईंदो पियो खाईंदो पियो फिटी करे ॻाल्हियूं त निंड बुराई न आहे निंड में जीव आत्मा जेको आहे न जागृत में अखियुनि में वेठो आहे जागृत में हा कंहिं सां मिलो अखियूं मिलाए मिलो कोई मिले तव्हां सां हेॾे मुंहुं करे हले साईं अखियूं त मिलाए 4 मिले 64 खिले 4 ॿ अखियुनि जो 64 ॿटीह ॾंद हुनजा ॿटीह जा ख़ुशि 20 मिले सुख पाए 10 त आङुरियूं हुनजो 10 आङुरियूं हुनजो कॾहिं कॾहिं बादशाह ॾिठो त बादशाह हथ ताईं मिलाइबो आम आहे जंहिंसां वॾी दिलि पवंदी हीअं ई मिलाईंदा नंढो थो कॾहिं अहिड़ी बसि कॾहिं सभु को कोन कंदो आहे जंहिंसां अहिड़ी का दिलि मिली वेंदी आहे त पोइ हीअ मज़बूती सां 20 मिले सुख पाए हू त छड़ो 10 त मिलंदा न साईं हथ हे न ॾिबो हीअं हीअं न कबो पोइ त 10 थी विया न 20 कीअं थियनि जॾहिं हे ॿई हथ कंहिं सां मिलनि तॾहिं त 20 मिले सुख पाए प्रीतम से प्रीतम मिले 7 करोड़ खिलजाए 3.5 करोड़ वार असांजे हर खे स्त्री पुरुष खे फिटिंग थियल आहे 7 करोड़ खिलियो आहे हा अखियूं मिलाए मिलो हा दिलि मिले बसि अखियुनि माना संत वटि कंहिं साईं मूंखे उपदेश ॾियो संत शुरू कयो हेठि तॾहिं त वेठो ओॾे कख भॻे खणी मूं हेठि वियो संत चुप करे वियो सावधान हो संत मथे मूं कंहिं चयो साईं ॿुधायो उपदेश तुंहिंजो कख में मन वियो ॿुधायो कंहिंखे
हीअ असां सियाणप कंदा आहियूं कोई ॻाल्हि थियो भई असां मां ॻाल्हाईंदो वेठो आहे वरी मूं थोरो हीअं कयोसीं न साईं मां ॿुधां थो खणी मां तके मुंहुं पर तव्हांजे मां ॿुधां थो या तूं भुल कई जॾहिं स्पीच पूरी थी वई तोखे उहो अखर यादि न हूंदो इहो तूं धोखो थो करे अखि फिरी माना बसि मन फिरी वियो उठ पोइ रहिजी वियो सम्झियो श्री राम हा त जीव आत्मा अखियुनि में आहे सुपनि में विता नाड़ी आहे जेका लिखे थो हज़ारणी सनी आहे ॿाहिरि रखूं शास्त्र लिखनि था के ॻाल्हियूं सभु प्रैक्टिकल थियण न आहिनि त जॾहिं उन में अचे थो तॾहिं सुपिनो अचे थो कॾहिं माण्हू सोचे थो कॾहिं 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 कोई चई वेंदो आहे सॼी राति में सुपिना बि ॾिठा सॼी राति सुपिना न थींदा आहिनि 24 मिंटनि जो सुपिनो थींदो आहे छा हिकु घड़ी जो हलो थी वियो हे बि सुपिनो आहे हे बि सुपिनो आहे जेको गुज़री वियो सुपिनो आहे न छा कंदो तव्हां आईंदो हथ में कोन्हे जेको उहो गुज़रंदो उहो बि सुपिनो थी वेंदो न हिकिड़ो महात्मा दीदी हाई कोर्ट जो जज साधू बणी विया ऋषिकेश में जो सत्संग ॿुधोसीं छो जज हुयो बसि त्याग करके साधू बणियो हुजे उन में नई शइ ॿुधीसीं कहिड़ी भई सुपिनो सुपिनो त असां चवंदा आहियूं सुपिने खे हुनखे सुपिनो हिनखे किथे था मञूं असां चयूं हिकु जीव रचित सुपिनो थींदो आहे ॿुधायो न संतनि में मिलियो आहे जीव रचित उहो जीव रचित जेको सुपिनो ॾिठोसीं उहो अल्पकालीन रहंदो आहे माना थोरो वक़्तु रहंदो आहे ऐं जेको हे जेको सुपिनो संसार आहे इहो ईश्वर रचित आहे इहो दीर्घकालीन रहंदो आहे माना घणे वक़्त ताईं रहंदो आहे उन घणे वक़्त जे रहण जे करके हिन संसार सुपिने में इहे वेद शास्त्र गुरु धर्म ग्रंथ इन लाइ आहिनि हीअं हलणो आहे हीअं ॿोलणो आहे हीअं रहणो आहे हिन सां हीअं हलणो आहे हिन सां हीअं हलणो आहे हिन सां हीअं हलणो आहे हीअ दीर्घकालीन ईश्वर जो रचियलु सुपिनो आहे इन सां हीअं हलणो आहे जेको ठीकु हलंदो ठीकु न हलंदो त ख़राबु हलंदो त ख़राबु छॾिबो न ठीकु जे लाइ कोई सर्टिफिकेट कोन्हे वेद शास्त्र तुंहिंजे लाइ तूं ठीकु हले त महिरबानी कान कजे पाण ते महिरबानी कजे तोखे ॿिए ॾिसी करे ठहंदा ग़लति हले त माण्हू निंदा कंदे दंड हार लागू थी वेंदी ग़लति हले त न असां ग़लति न हलणो आहे ऐं जीव रचित आहे उन में असां कुझु करे न सघंदासीं जीव रच सुपिने में सिर्फ़ु महसूसु थींदो मां सुपिना ॾहनि में तूं करे कुझु कोन सघंदे उनखे फेर फार कुझु न थी सघंदे वॾी ॻाल्हि ॿुधाए श्री राम हा ब्रह्मानंद के भजन में आए ना यह संसार स्वप्न की माया मेला पलछन का ब्रह्मानंद भजन कर बंदे ये जगह संसार धुएं का पहाड़ ये जगह धुएं बसंत राग शब्द ये जगह धुएं का पहाड़ तो साचा माना के विचार कहिड़े विचार सां हिन तो संसार के सचो सम्झी वठो ये तो धुएं जो पहाड़ आहे खैर हिन घर में श्री राम हा छा चयासीं भाई कहिड़ी ॻाल्हि कईसीं हा सुपन में टी शिशोपत में जॾहिं शिशोपत में ईंदी तॾहिं गहरी निंड ईंदी इहे सभु ॻाल्हियूं आहिनि अरे गहरी निंड उनजो नाला चाहे नगारा पिया हुजनि त बि तुंहिंजी निंड न खुलंदी गहरी निंड इन खे चइबो आहे न उन में आत्मा जे समीप पहुचे थो वञे जीव आत्मा दर्शन नथो थिए त उन गहरी निंड में ई त हिनखे शक्ति मिले थी 6 कलाक आराम करे त सुभाणे जो 18 कलाक कमु करण जी शक्ति मिले थी न ॿ राति निंड न करे त पागल थी वञे निंड खे तव्हां निंदियो न जेतिरो सुम्हे पिया तव्हां ख़ुशि थियो हे आराम में आहे ॾाढो सुठो श्री राम कफल जी निंड न कननि असांजा जेका निंदा ॿुधनि था त सुतल आहिनि बाणी चए थी वाद निंदा करे थो सुतल आहे फिर कुमार वञनि था सुतल आहिनि इन में जॻाइणो आहे गफ़लत में जॻाइणो आहे सुबुह जो उथियो सॼी राति जाॻियासीं असां किथे बि ऐं मन न जाॻियो जेके शब्द हलिया हुनखे जॻायोसीं न सम्झासीं त निंड वारे जो बि छड़ो ध्यानु आहे कोई वेठो आहे त बि चुप में अचो शांति सां थी वञो कोई सुम्हे पिया त वञो आराम थिए उन में तव्हांखे फल वधंदो मनमानी न कयो सावधान थी हलो वेहो उथो वेहो हा श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम
पोताराम साहिब साहिब की जय जय साईं सतरामदास साहिब की पूजा जय वर्षई साईं कंवराम साहिब की नंदन सखी शहनशाह बाबा राम मिठड़ी माता सार की सर्व संतन महात्माओं की आयल संगत की शय आयो लाल कयो जुड़े सभिनि खे ॾिसी ख़ुशि थियूं सदा आयो जी आयो माता पिता गुरुदेव भगवान भगवान की जय नओं नारो ठाहियो नओं नारो ठाहियो आहे इहो नओं नारो ठाहियो आहे माता पिता गुरुदेव भगवान की माता पिता गुरुदेव भगवान की